इते मां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सलामती काउंसिल में असांजी ज़िम्मेवारियूं ॿिनि सालनि लाइ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इहो चवणु आहे। पाकिस्तान सिक्योरिटी काउंसिल में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदो। वज़ीर आज़म जे चवण आहे गॾियल क़ौमुनि जे चार्टर ते अमल दरामद लाइ भरपूर किरदार अदा कयो वेंदो। पाकिस्तान जे अंदरि सहूलतकार मौजूद आहिनि। वज़ीर आज़म जे चवण आहे दुश्मन पंहिंजा मक़सद पूरा करण लाइ वेठो आहे। पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्द ख़वारिजुनि बाबति ॼाण आहे। कुछ ॾींहं अॻु सड़क पार खां हमलो कयो वियो, जंहिंजो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो। वज़ीर आज़म जो वधीक चवण त केपी जे केतिरनि इलाइक़नि में दहशतगर्द मौजूद आहिनि। डिजिटल दहशतगर्दी पखेड़ींदड़ पाकिस्तान खां ॿाहिरि वेही पंहिंजी कार्रवायूं कनि पिया। वज़ीर आज़म जो चवण आहे ख़वारिजनि जे ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। सोशल मीडिया ते हक़ीक़तुनि जो उबतड़ मुहिम हलाए पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई वई। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। सलामती काउंसिल में असांजूं ज़िम्मेवारियूं ॿिनि सालनि लाइ आहिनि। वज़ीर आज़म जो चवण आहे पाकिस्तान सिक्योरिटी काउंसिल में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदो रहंदो।